मास्तर छोकरन के समझाए सॼो ॾींहुं या त कुकुड़ बगल में अथनि या त बैट हथ में अथनि पिया था वक़्तु बर्बाद कनि। पढ़ण खे जे टाइम न ॾींदा त सुठा ग्रेड काथों खणी सघंदा। ग्रेड जो तूं फिकिर ई न कर। मां बि सॼी उमिरि मास्तरीअ में को वक़्तु बर्बाद कोन कयो आहे। मास्तरनि वारी इलेक्शन में पंहिंजो माण्हू खटाईंदो आहियां। उनखे बोर्ड तरफ़ां कोटा में 10 A1 ग्रेड मिलियल हूंदा आहिनि। ॿियनि खां 1.5 लख वठंदो। मूंसां लख जो वाइदो कयो अथई। मास्तर पर हिननि खे त सिंधी बि लिखणु कान थी अचे। A1 ग्रेड कीअं खणंदा? चरी कंहिं जाइ जी इहा सुहिणी सिंध आहे। हिते बोर्ड मास्तरनि जी यूनियन जे सभिनी उहिदेदारनि खे कोटा ते A1 ग्रेड ॾींदा आहिनि। तूं फिक्र बिल्कुलु न कर। मां बि त आङूठे छाप थी करे 20 ग्रेड में 1,42,000 पघार थो खणां। चेक बि त तोखां भराए वेंदो आहियां। मास्तर टीवी ते जेका नई यूनिवर्सिटी ठही आहे शहीद अलादब सूर जे नाले सां उनजे पहिरीं मुंतखब वाइस चांसलर त ॿी ॻाल्हि पे कई। लॻे बि पढ़ियल लिखियल पियो। नीमक बि ॾाढो होसि। वरी बर्तानिया या अमेरिका मां पढ़ी मोटियो हो। चए पियो त सुधरण जो सिर्फ़ हिकु ई रस्तो आहे ऐं उहो आहे मैरिज ऐं इल्म सां चाह। सच चवंदा आहिनि त पढ़ियल लिखियल ज़ाल न वठिजे। चङो थियो जो मां पंहिंजूं छोकिरियूं कोन पढ़ायूं। चरी कंहिं जाइ जी अहिड़नि माण्हुनि त असांजे शोबे खे बदनाम कयो आहे। हरू भरू ॿाहिरी दुनिया ऐं हिन मुल्क खे मिलाइण जी नाकाम कोशिश पिया कंदा आहिनि। यादि न अथई त मास्तरीअ वारी टेस्ट में पंहिंजे मोभी पुट जलाल जे पारां पीरल खे ₹1,00,000 ॾेई विहारियोसीं त जलाल खे ड्यूटी मिली वई। जेसि ताईं ही निज़ाम आहे पैसे जी इज़त तेसि ताईं बरक़रार रहंदी। इन ई प्रोफेसर जहिड़ा चंद माण्हू अटे में लूण जे बराबरि आहिनि। उहे बि नेठ कॾहिं न कॾहिं सिधे रस्ते ते अची वेंदा। पोइ चवंदा त मास्तर मौलू सच पियो चए। मास्तर कुझु होश कर। जलाल जे प्रकारनि जी त तोखे ख़बर आहे। 3 दफ़ा छोकरनि सां कारे दुनिया अथऊं। घणा राजूड़ी ॾंड भरिया अथई। मास्तर हू प्रोफेसर त हिकु ग़रीब ख़ानदान मां आयो। महिनत करे उस्ताद मां वाइस चांसलर थियो। वतन सां मोहबत जे जज़्बे में अमेरिका जहिड़े मुल्क जो ग्रीन कार्ड कुर्बान करे मुल्क जी ख़िदमत जे जज़्बे में मोटी आयो। हिकु तबाहशुदा इदारे खे कामयाब करे यूनिवर्सिटी जो दर्जो ॾियारी। कामयाब त उहो चइबो न। कन खोले ॿुधिजे। मास्तर जेको थियो सो थियो। मां पंहिंजनि बच्चनि खे ग़लति ग्रेड वठी कॾहिं बि न ॾींदमि। माण्हुनि खे सही ऐं सची तालीम ॾियारींदमि त जीअं पंहिंजो ऐं मिठड़े मुल्क जो नालो रोशन कनि ऐं मुआशरे खे जन्नत मिसल बणाए सघनि। हाणे अचनि त वारा यूनियन वारा मास्तर त मां भले भित जी मोह ॾियानि। दिमाग़ ख़राब थियो अथई छा? वॾी आई 20 ग्रेड वारे खे सबक़ सेखारण। उठ परियों ट्रॉल खणी ॾे। कुकड़नि जी मेल तां मोटी अची तो तुंहिंजो सबक़ वठां। चरी कंहिं जाइ जी